ख़बर शामिल कंदासीं नवदेरमा जिथे मिल्कियत तां चाचे ऐं भाइटे विच में हलंदड़ तकरार तां झगड़ो थियो आहे। 8 औरतुनि समेत 13 ॼणा ॿिन्ही धुरियुनि जा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मी थियल इनाम ऐं अब्दुल हमीद लाशारी खे गिणती जोगी हालत में लाड़काणे जी जानकार अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿिन्ही धुरियुनि तरफ़ां हिक ॿिए ते हमिलो करण जा इल्ज़ाम लॻाया विया आहिनि। टेलीफोन लाइन ते मौजूद है नूर मोहम्मद सुमरो। तफ़सील मालूम कंदासीं। नूर मोहम्मद सुमरो, आगाह कजो, मिल्कियत तां चाचे ऐं भाइटे जे ॿिनि धुरियुनि में झगड़ो थियो आहे जंहिंमें 8 औरतुनि समेत 13 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल मुबशर। नवदेरो शहर के गरीबाबाद पाड़े में मिल्कियत के मामले तां गुलाम नबी ऐं अब्दुल करीम लाशारी के बिन धुरियुनि में झगड़ो थी पियो आहे। जहिड़े दौरान ॿिन्ही धुरियुनि जा हिक ॿिए मथां लतुनि मुकुनि ऐं ठौंशनि जो आज़ादाना इस्तेमालु कयो वियो, जंहिं करे जेको मुहल्लो आहे उहो जंग जो मैदान बणिजी वियो। जहिड़े दौरान ॿिन्ही धुरियुनि जा 8 औरतुनि ऐं 5 मर्दनि समेत 13 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंमें अब्दुल करीम वारी धुर जूं 5 औरतूं आहिनि ऐं गुलाम नबी लाशारी जूं 3 औरतूं ऐं 3 मर्द आहिनि जिनमें ज़ख़्मी आहिनि। जहिड़े में ॿिनि ज़ख़्मी इनाम ऐं अब्दुल हमीद लाशारी के नाज़ुक हालत में चांडका अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिते उन्हनि जो इलाज हलंदड़ आहे। जॾहिं त हिकिड़ी धुर जे यासीन लाशारीअ ॿुधायो त अब्दुल करीम वारी धुर जा माण्हू असांजे मसवाड़ी दुकाननि खे ज़बरदस्ती बंदि कराए कब्ज़ो करे वेही रहिया, जंहिं बैदि हू घर में घिड़ी असांजे औरतुनि ऐं नौजवाननि खे धक हणी ज़ख़्मी कयो ऐं SHO बि मुख़ालिफ़ धुर जी वंगार वेही रहियो आहे ऐं SHO असां मथां दबाव विझी रहियो आहे त ॿी धुर सां ॻाल्हियूं कयूं, पर असांजो केस अदालत में हली रहियो आहे। अदालत जेको फ़ैसिलो कंदी उहो असांखे क़बूल हूंदो। जॾहिं त ॿी धुर जेका आहे उनजो अब्दुल करीम लाशारीअ ॿुधायो त असांजो पंहिंजे चाचे गुलाम नबीअ सां मिल्कियत जे मामले तां मसइलो हलंदड़ आहे। असां SSP वटि वियासीं, जंहिं लेटर ॾेई ॿिन्ही धुरियुनि खे फ़ैसिले लाइ राज़ी कयो वियो, जंहिं बैदि नईं दिरे जे मुफ़्तीअ वटि असां फ़ैसिलो कयो ऐं उनजी जेका फतवा आई उहा असांजे हक़ में आई ऐं गुलाम नबी जेको लाशारी आहे उन्हनि फ़ैसिले खे मञण खां इनकार कयो हुयो। जॾहिं त राब्तो करण ते SHO नवदेरो शाहिद मेमण जो चवणु हुयो त धुरियुनि जो पाण में मिल्कियत ते तकरार हलंदड़ आहे। गुज़िरियल ॾींहुं 2 धुरियूं थाणे ते लिखी ॾेई वयूं त हू फ़ैसिलो कंदा, पर सुबुह जो सवेर ई ॿिन्ही धुरियुनि में झगड़ो थी पियो, जंहिंमें ॿिन्ही धुरियुनि जा माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। उन बाबति वधीक जांच कयूं था त अॻराई कई आहे। जेको बि हिन जी अॻराई में मुलविस हूंदो उनखे गिरफ़्तार कयो वेंदो। जी नूर मोहम्मद सुमरो, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।